ڪراچي گلشن سيد ٽينٽ سٽي ۾ قائم حسيني امام بارگاهه ۾ سيد احسان شاہ پاران 14 معصومين جو پروگرام منعقد कयो वियो जंहिं में फनकारनि सूफ़ियाना कलाम ॻाया। हुसैनी इमाम बारगाह में हर महीने 14 मासूमीन जो प्रोग्राम कयो वेंदो। सैयद अहमद अली शाह काज़मी, सैयद अकबर अली शाह काज़मी, वकार वगण, अयाज़ अली जलबानी, अब्दुल हमीद छछर, अतीक रहमान सूमरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त सूफ़ी फनकार सैयद महबूब अली शाह सूफ़ियानो राग ॻाए महफ़िल में सहरतारी करे छॾियो। उन मौक़े ते सैयद अहमद अली शाह काज़मी ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे हर महीने हुसैनी इमाम बारगाह में 14 मासूमीन जी महफ़िल कंदासीं ऐं मिसकीन ॿोॾ मुतासिर माण्हुनि जे मुरझायल चहिरनि ते ख़ुशियूं आणिबियूं। सिंध हुकूमत खे अपील था करियूं त 2 ॾींहं अॻु में पवंदड़ चौमासी बरसाति में मिसकीन माण्हुनि जूं झुगियूं उॾी वियूं आहिनि। टेंट सिटी में रहंदड़ मिसकीन माण्हू सर्दीअ में सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जे लाइ अॻिते क़दम खणी खेनि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।